व्यूअर्स अवां सॉन्ग ॿुधो माण्हू इहे कूड़ियूं ॻाल्हियूं कनि था ऐं माण्हुनि जी कूड़ी ॻाल्हियुनि जे बारे में मूं अव्हांखे ॿुधायो त उन्हनि ते तव्हां अमल बिल्कुलु बि न कयो। सर इहो ॿुधायो त हिन एल्बम में अव्हांजो सभिनि खां पसंदीदा गानो कहिड़ो आहे? पसंदि जो गीत जेको मुंहिंजो आहे दिलि वारो लॻो धक आहे रोआं न ॿियो छा कयां। जी व्यूअर्स ऐं दोस्तो दिलशेर सर मौजूद आहिनि ऐं कशिश टीवी ते अव्हां शो ॾिसी रहिया आहियो दिलि वारो धक एल्बम जो नालो आहे ऐं यकीनन अव्हां हिनखे पसंदि कंदव। पर सर जे लाइ हिते सभु जेके दोस्त मौजूद आहिनि उहे भरपूर ताड़ियूं वॼाइनि प्लीज़। पोइ हाणे पंहिंजे हिन ख़ूबसूरत एल्बम मां कहिड़ो ख़ूबसूरत गीत ॿुधाईंदव? जी गीत आहे भाऊ पांधन जोखियो साहब कलाम जा लफ़्ज़ आहिनि। राति सॼी मुंहिंजी अखि न लॻी तुंहिंजे रुसण खां पोइ। जी व्यूअर्स त पोइ अचो त पहिरियां ई गीत था ॿुधूं ऐं उन खां बाद में कुझु कचहरी था कयूं। ढिपण जो मुँह खातिरी तो अलग नी हो कयो ही जुल्म तो किया कयो सलीम पहुंचे दाही असां सॼी मुंहिंजी अखि न लॻी तुंहिंजे रुसण खां पोइ। राति सॼी मुंहिंजी अखि न लॻी तुंहिंजे रुसण खां पोइ। तूं त हलियो वे केरु मूंखे परचाए मुंहिंजे रुअण खां पोइ। राति सॼी मुंहिंजी अखि न लॻी तुंहिंजे रुसण खां पोइ। राति सॼी मुंहिंजी अखि न लॻी मची पानी बिना जिया तड़पे ऊंचा बिछड़ी बलर खा पति के। मची पानी बिना जिया तड़पे ऊंचा बिछड़ी बलर खा पति के। ये रुनस जिया ससुई रुनी पुंडल जे वञण खां पोइ। हलियो वे केरु मूंखे परचाए मुंहिंजे रुअण खां पोइ। राति सॼी मुंहिंजी अखि न लॻी तुंहिंजे रुसण खां पोइ। खाली हथ थी विया तुझे छिजण खां पोइ। तूं त हलियो